अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं बेशक असां मूसा अलैहिस्सलाम खे तव्हां जी रहनुमाई लाइ किताब तौरेत ॾिनोसूं ऐं उन खां पोइ ॿिया पैगंबर हिक ॿिए पुठियां मोकिलियासूं ऐं उन खां पोइ मरियम जे पुट ईसा अलैहिस्सलाम खे पधरियूं ऐं रोशन निशानियूं ॾिनोसूं ऐं पाक रूह जिब्रील अलैहिस्सलाम सां संदसि मदद बि कईसूं। पोइ छा ईअं न आहे त जॾहिं बि को रसूल अव्हां जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ कुझु हुकुम खणी आयो त अव्हां तकबुर कयो ऐं उन मां हिक टोलीअ खे कूड़ो कयो ऐं ॿिए खे क़त्ल कयो। ऐं उहे यहूदी फ़ख्र सां चवनि था त असांजूं दिलूं ग़िलाफ़नि में ढकियल महफ़ूज़ आहिनि। न, असल में अल्लाह ताला संदसि कुफ़्र करण करे मथां लानत कई आहे, तंहिं करे उन्हनि मां के थोरा ई ईमान आणींदा। ऐं जॾहिं उन्हनि वटि अल्लाह वटां किताब आयो, क़ुरान शरीफ़ आयो, जेको संदसि यहूदियुनि जे किताब तौरेत जी तस्दीक़ कंदड़ आहे, यानी जेके पेशन गोहियूं तौरेत में हुयूं ऐं जिन जे ज़हूर जो ख़ुदि यहूदियुनि खे इंतज़ार हुयो, जे सचे हुजण जा दावा कंदड़ क़ुरान नाज़िल थियो। हालांकि उन जे नाज़िल थियण खां अॻु में ई उहे यहूदी काफ़िरनि जे मथां कामयाबीअ जी दुआऊं घुरंदा हुआ ऐं पोइ जॾहिं उन्हनि वटि क़ुरान आयो त हुननि उन खे सुञाणे वरितो, पर पोइ बि उन जो इनकार कयाईं। तंहिं करे अहिड़नि काफ़िरनि ते अल्लाह जी लानत हुजे। कहिड़ो ख़राब सौदो कयो उन्हनि पंहिंजी जानुनि जो अल्लाह जे मोकिलियल कलाम जा मुनकर थिया, महज़ इन ज़िद, हसद, किनी, साड़ ऐं बुग़्ज़ जे करे त अल्लाह पंहिंजे फ़ज़ल सां पंहिंजे बाननि मथां जंहिंखे घुरे उन ते किताब नाज़िल करे थो, गज़ब मथां गज़ब यानी ॾमर मथां ॾमर जा मुस्तहिक़ थिया ऐं अहिड़नि काफ़िरनि लाइ ख़्वार कंदड़ अज़ाब आहे। ऐं जॾहिं उन्हनि खे चयो वञे थो त जेको किताब यानी क़ुरान अल्लाह लाथो आहे उन ते ईमान आणियो, त चवनि था जेको असां ते नाज़िल कयो वियो आहे यानी तौरेत, सो त मञूं था, बाक़ी उन खां सवाइ ॿिए किताब जो इनकार कनि था। हालांकि खेनि चङी तरह ख़बर आहे त उहो क़ुरान सचो आहे ऐं जेके संदनि वटि तौरेत आहे उहो यानी क़ुरान उन जी तस्दीक़ बि कंदड़ आहे। पोइ ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त जेकॾहिं तव्हां मोमिन हुयो यानी तौरेत जा मञंदड़ हुयो त उन्हनि खां अॻु में नाहक नबियुनि खे छो क़त्ल कयो। ऐं बेशक ए यहूदियो, अव्हां खे उहो बि न विसारणु घुरिजे त मूसा अव्हां वटि पधरियूं निशानियूं मौजिज़नि सां आयो, पर तंहिं हूंदे बि संदसि पर पुठ तव्हां काबे खे महबूद करे वरितो ऐं तव्हां ज़ालिम आहियो। ऐं उहो बि यादि करियो जॾहिं असां तूर जबल खे मथां खणी अव्हां जे मथां बीहारियो ऐं अव्हां खां पको वाइदो वरितो त जेको किताब या शरीयत असां अव्हां खे ॾिनो आहे उन्हनि खे मज़बूतीअ सां पकड़ियो ऐं चयोसूं चङी तरह कन ॾेई ॿुधो। पोइ हिननि चयो समयना यानी असां ॿुधो, ऐं दिलि में चयो असैना यानी न मञियोसूं। ऐं संदन कुफ्र जे करे संदसि दिलनि में गाबे जी मोहबत घर करे वई हुई। तंहिं करे ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त जेकॾहिं तव्हां ईमान जी दावा कंदड़ आहियो त पोइ तव्हां जो ईमान तव्हां खे जंहिं कम जो हुकुम ॾिए थो सो निहायती ख़राब कम आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त जेकॾहिं अल्लाह वटि आख़िरत वारो घर ॿियनि माण्हुनि खां सवाइ सिर्फ़ अव्हां लाइ ई आहे त पोइ अव्हां खे मौत जी तमन्ना करणु घुरिजे, जेकॾहिं अव्हां पंहिंजे दावनि में सचा आहियो। ऐं यकीनन ॼाणो था त हू कॾहिं बि उन मौत जी तमन्ना या ख़्वाहिश न कंदा बिसबब उन्हनि करतूतनि या अमलनि जे करे जेके संदसि हथ अॻिते मोकिले चुका आहिनि, ऐं अल्लाह ज़ालिमनि खां चङी तरह बाख़बर आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि यहूदियुनि खे सभिनी माण्हुनि खां ज़रूर वधीक जीअण जी तमन्ना ॾिसंदे ऐं उन ई हिर्स में हू मुशरिकनि खां बि वधीक आहिनि। उन्हनि मां हर हिकु उहा ख़्वाहिश करे थो त हू 10,000 साल जीए, हालांकि संदसि वधीक जीअण उन्हनि खे कुझु बि अज़ाब आख़िरत टारे न सघंदो, ऐं जेको कुझु हू कनि था अल्लाह उन खे चङी तरह ॾिसी रहियो आहे।